आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। साॻी जानकारी बालाघाट मां आहे त आगामी 3 मार्च जो थींदा बालाघाट पूज्य सिंधी पंचायत समितीअ जे अध्यक्ष पद हेतु चुनाव। सर्वसम्मतीअ सां नियुक्त चुनाव अधिकारी श्री रमेश रंगलानी जी अॼु पूज्य सिंधी पंचायत बालाघाट जे चुनावनि जी घोषणा करे छॾी त दिनांक 26 फरवरी 2020 ऐं 27 फरवरी 2020 सुबुह 11 वॻे खां 1 वॻे ताईं नामांकन फार्म जमा कया वेंदा, जंहिंमें 3 उम्मीदवारनि श्री लक्ष्मीचंद नवानी लखू भैया, श्री सुरेश रंगलानी, श्री अमर मंगलानी इन्हनि अध्यक्ष पद हेतु पंहिंजो नामांकन दाख़िल कयो आहे। ॾींहुं 28 फरवरी 2020 जो दावे ऐं आपत्तियुनि जी सुनवाई ऐं जांच कई वेंदी। दिनांक 29 फरवरी 2020 फार्म वापसी मंझंदि 3 वॻे ताईं थींदी ऐं दिनांक 3 मार्च 2020 ॾींहुं अङारे जो सुबुह 10 वॻे खां मंझंदि 3 वॻे ताईं मतदान करायो वेंदो। मतदान समाप्तीअ खां पोइ मतपत्रनि जी गणना ऐं परिणाम जी चुनाव अधिकारी द्वारा घोषणा कई वेंदी। इहो ज्ञात हुजे त बालाघाट ज़िले जे इतिहास में पूज्य सिंधी पंचायत अध्यक्ष पद हेतु चुनाव पहिरियों दफ़ो थिए थो। अॼु ताईं सर्वसम्मतीअ सां ई अध्यक्ष चुनो वियो आहे। त साॻी जानकारी सिंधु पराग संवाददाता विशाल नवानी बालाघाट मध्य प्रदेश द्वारा ॾिनी वई। जय झूलेलाल।